बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। सकरण में खबर शामिल कंदा हलो तो सकरण के मुख्तलिफ गोठन जिनमें गोठ मस्ती खान, चांडियो, एहसान, उन्नड़, ओस्मान ओठो समेत केतरी गोठन पारा पंजू मेल स्टाफ कौमी शाहरा ते धरणो हणी टायरन के बायूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि नेशनल हाईवे जे ॿिन्ही पासनि खां सवें गाॾियूं बीही वयूं। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात जो पाणी नेकाल न करण ऐं बासरनि पारां पंहिंजे फसलनि जो पाणी नेकाल करे असांजे ॻोठनि ॾांहुं पाणी छॾे ॾिनो आहे। असां बार बार इंतज़ामिया खे चयो आहे पर कुझु करण लाइ तयारु न आहिनि। ॿिए तरफ़ असांजा घर ड्रही किरी रहिया आहिनि त ॿिए पासे असांजा लखें रुपयनि जा फसल हथ सां तबाह करे रहिया आहिनि। इन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त पाणी नेकाल करे असांजा फसल ऐं घर बचाया वञनि। खबरनि खे अॻिते शामिल कंदासीं। सकरण मां नाफ़रमान पुटनि पीरसन पी अब्बास चौहान खे कारा ठाराइण जे बहाने घर घुराए घर जे कमरे में बंदि करे 3 ॾींहंनि ताईं लठियुनि सां तशदुद कंदा रहिया। पीरसन वज वठी जॻह जी दीवार टपी सकरण थाणे ते पहुतो, जिते पुटनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराइण बैदि इलाज लाइ तालके अस्पताल पहुची वियो, जिते हिन रहंदे मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त आऊं कराची में सिक्योरिटी गार्ड जी नौकरी कंदो आहियां। पुटनि अब्दुल करीम ऐं अनीस चौहान कार ठाराइण जे बहाने घर घुराए 3 ॾींहंनि खां घर जे कमरे में बंदि करे तशदुद कंदा रहिया ऐं अताई डॉक्टर ज़रिए कयल तशदुद जो इलाज कराए ऐं कंहिंखे का शिकायत करण ते मारण जूं धमकियूं, जंहिंखां पोइ उन्हनि जे गैर मौजूदगीअ ते घर जी दीवार टपी सकरण थाणे ते इतलाह ॾियण खां पोइ सकरण अस्पताल इलाज लाइ आयो आहियां। हिन DC IG SSP खां मुतालबो कयो आहे त नाफ़रमान पुटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक पीरसन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे ॻाल्हाइनि पिया त असां हिनखे उफट क़तल कंदासीं। उन ख़ौफ़ मां जान छॾाए मथां माड़ीअ मां चढ़ी दीवारनि मां चढ़ी ऐं जान छॾाए भॻो आहियां। हिते पहुतो आहियां, मुंहिंजे सामान ख़तरो आहे जान जो, मूंखे मारींदा मूंखे बचायो, बेगुनाह मूंखे धक मुतालबो आहे मूंखे हक़ वठी ॾियो, इंसाफ़ वठी ॾियो। छाजे लाइ मारियो अथनि, छो मारियो अथनि, जेल में जड़ाए मूंखे इंसाफ़ वठी ॾियो। मूंखे ख़ौफ़ आहे, मूंखे मारींदा, जान जो ख़तरो आहे मूंखे। सांगड़ मां ख़बर शामिल कंदा हलो त ॿोॾि मुतासिरनि जी मालिकी जमायत इस्लामी अल ख़िदमत फाउंडेशन पारां तालको संजोरो जो UC बटोरो ऐं रईस गोराम खान लिगारी में शदीद बरसातनि सबबि आयल ॿोॾि मुतासिरनि जी सहायता लाइ मदद कई वई। टेंट ऐं हिकु महीने जो राशन ऐं पकल खाधो मिनरल वाटर फराहम करे संदसि ॻोठनि में मच्छर मार स्प्रे पिणु कयो वियो।